एजुकेशन असिस्टेड स्कूल FAS हाजी कादू जोखियो ॻोठ गडाप कैंपस में सालियाना रिज़ल्ट प्रोग्राम ऐं इनाम तक़सीम जे हवाले सां शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। स्कूल जे ऑर्गेनाइज़र एडवोकेट आसिया सईद, एडवोकेट सईद अहमद, मोहम्मद ज़ुबैर जोखियो, हिरा मेहताब ऐं ॿियनि स्कूल में पोज़ीशन माणींदड़ ॿारनि में इनाम, शील्ड ऐं सर्टिफिकेट ॾिना। तक़रीब में मेहमान ख़ासि एडमिनिस्ट्रेटर नूर हसन जोखियो, मोहम्मद रफ़ीक जोखियो, रहमान गुलपालारी, सातलाणी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जो जनरल सेक्रेटरी साजिद गुलाम ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो आहे त गडाप में तालीम जी खोट आहे। गडाप तालीम जे लिहाज़ खां पोइते आहे। उन जा ज़िम्मेवार सिंध जा चूंडियल नुमाइंदा ऐं हुकूमत आहिनि। सियासतदान नथा चाहिनि त गडाप जे नौजवान नसल अॻिते अचे ऐं बाशऊर हुजे, छो त सियासी माण्हुनि खे ख़ौफ़ आहे त जेकॾहिं ही नौजवान पढ़ी अॻिते वधी विया त हुननि में शऊर पैदा थी वेंदो ऐं ही असांजी ग़ुलामी करणु छॾे ॾींदा। असां गडाप हाजी कादू जोखियो ॻोठ में आला मयार जी तालीम जे फ़रोग़ लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं, जंहिंजो नतीजो वाज़े आहे त स्कूल जे ॿारनि बहितर रिज़ल्ट ॾिना। हिन प्रोग्राम में मासूम ॿारनि मुख़्तलिफ़ टैबलोस पेश कया ऐं स्कूल इंतिज़ामिया आयल महिमाननि खे अजरक पाराया।